नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारो खां ख़बर ॾींदा हलूं त सामारो ॻोठ अरबाब कपरी में अंब पटण तां रोकण तां बाअसर जो भाउ भेण ते तशद्दुद। भाग वरते हिननि ज़ोरी अंब पटिया अंब हिन न पटियो न ज़ोरी पटे हिननि खे धकणी किराया पैसा लगा वो भाग वरते हिननि ज़ोरी अंब पटिया अंब हिन न पटियो ज़ोरी पटे हिननि खे धकणी किराया पटे विया टेटे बार थे जगह टेटे बार आया रियाज़ आया उन वाइदू दया खान लखानो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो